बहराम खान असां ई मास्तर तो ॾे अॻु में ई अचूं। न चाचा साईं, हिक ई राज जा आहियूं, तव्हांजो पंहिंजो तॾो आहे। असां बहुतान विसारण वारा आहियूं। बहराम खान बाबा बहुतान त कहीं न आयो आहे। तूं पाण पंहिंजी दिलि ते हथ रखी ॾिस। ख़ैर इहे ॻाल्हियूं पोइ जूं, आयूं वयूं छुटियूं। पर चाचा तॾहिं ते आयल खे असां बि इज़त ॾियूं। ना बा, इहो तव्हांजो वड़ आहे। पर मास्तर साहब, असां ॿुधो आहे त बहराम खान जे ॻोठ जे ॿारनि स्कूल अचणु वञणु बंदि कयो आहे। सो बहराम खान ॾिसो, राज भाग में थोरी खिट पिट थींदी आहे, पर वॾनि जी पाण नाराज़गीअ में ॿारनि जो कहिड़ो ॾोह। मास्टर साहब, जो दुनिया किताबनि में ॾिठी आहे, हिते त ॿारनि जी रांदि ते बि खून थी वेंदा आहिनि। बहराम खान इहो त ग़लति आहे न। बहराम खान, न असां पढ़ियासीं, न असांजा छोकिरा मंझियारा पढ़ी किथे पहुता। ॾाढा रिज़्क त पोइ बि मिले पियो न, पढ़ण ते रोज़ी कोन्हे का। बहराम खान, ईअं बराबरि आहे, पर इल्मु दुनिया जे लाइ जोत आहे, पर तर में स्कूल तर जे सुहिणो हूंदो आहे। जेकॾहिं तुंहिंजे ॻोठ जा ॿार पढ़ी पिया त ए ॾाॾा, हाणे असां कहिड़ो पढ़ी करे कलेक्टर ऐं कमानी थींदासीं। ॾाॾा हू ॾाढा सूमर आहे न, उनजूं ॿकरियूं हथ अची वियूं। हाँ, पर अबा किथे, कंहिं वटां? परदेसी फ़क़ीर आहे न, उनजी कंडी वटां। वरी अमकायो पियो वियो, भॻो ते वियो ॾाॾा, पर छोकिरनि न ॿकरियूं सुधो झले विहारे छॾियुसि। पर बाबा बच्चू, तूं ॿकरियूं सुञाणण में भुलियो त नाही न? न चाचा, सूमार बि उते अची वियो।